ओके, अस्सलाम वालेकुम क्लास। पुट असांजो प्रेज़ेंट टू बी टेंस पूरो थी वियो आहे, ठीकु आहे। त अॼु असां कोशिशि कंदासीं प्रेज़ेंट टू बी टेंस जा जेके बि 4 फॉर्मेट सिखिया आहिनि असां, आकारी, नाकारी, सवाली, सवाली नाकारी, असां उहे तव्हां खां हाणे ज़बानी पुछंदासीं, ठीकु आहे। त कोशिशि कयो हर हिकु स्टूडेंट पार्टिसिपेट करे ॿुधाए, ॻाल्हाए सम्झ में। ओके, त असांजो जेको पहिरियों जुमिलो मां तव्हांखे ॾियां थो उहो आहे, छा असलम नौकर आहे? कंहिंखे अचे थो पुट? जंहिंखे हथ मथे करे शाबाश। Is Aslam servant? थेलो मेज़ ते न आहे। Bag is not on the table. मुंहिंजो पुटु दर्जी आहे। My son is a tailor. छा ही आसमान न आहे? कंहिंखे अचे थो पुट? Is this not a sky? मुंहिंजी भेण चरी न आहे। My sister is not mental. छा हूअ थुली आहे? Is she fat? टोपी मुंहिंजे मथे ते आहे। Cap is not on my head. छा पेंसिल थेले में आहे? Is a pencil in the bag? चोर जंग में न आहिनि। Thieves are not in the jungle. छा अहमद उस्ताद आहे? Is Ahmed teacher? मुंहिंजो पीउ कोठे ते आहे। My father is on roof. जीत मुंहिंजे कन में आहे। Insect is in the ear. My छा किताब थेले में आहिनि? are books in the bag. छा उहे भाइर आहिनि? Are they brothers? वेरी गुड। मुंहिंजो पीउ उस्ताद न आहे। My father is not teacher. राही बोर्ड आहे। Is this bald? छा शागिर्द स्कूल में आहिनि? Are students in the school? असीं उन्हनि जा नौकर आहियूं। We are their servant. उस्ताद कावड़ियल न आहे। Teacher is not angry. टीचर इज नॉट